नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त ڀرياسٽي ڀرسان शाह काटन फैक्ट्री में पाकिस्तान अंदर वोइणन जे फसल के बचाइण जे हवाले सां पाकिस्तान काटन जर्नल्स पारां तकरीब कोठाई वई। तकरीब के पाकिस्तान काटन जर्नल्स जे मरकजी चेयरमैन जे उम्मीदवार अब्दुल सत्तार मेमण खिताब कंदे चयो त पाकिस्तान में गुज़रियल 20 सालन खां वोइणन जी फसल के हथ सां तबाह कयो पियो वञे। केतिरनि सालन खां मुल्क अंदर ॿिजनि जी का बि तहकीकात न थी है। इन चयो त मुल्क में 1400 काटन फैक्ट्रियुनि मां घटि थी 800 ते पहुतियुनि, जंहिं सबब फैक्ट्री मालकान सां गॾु लखनि जी तादाद में मज़दूर हारी तोड़े वापारी बेरोज़गार थिया आहिनि ऐं हिन जी मुद में हुकूमत खे पिण करोड़े जी टैक्स जो सालाना नुक़सान थी रहियो है। जॾहिं त अॻुवाण जे पंडाल में पहुचण ते गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। आयल महिमान खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।